एक भेरो ॿीहर पाकिस्तान में क्रिकेट छोकिरियुनि लाइ ख़ुशख़बरी। वर्ल्ड 11 टीम दुनिया जी मशहूर ऐं नामवर रांदीगरनि सां ईंदड़ महीने पाकिस्तान जो दौरो करे रही आहे। ॾखण अफ्रीका जे टेस्ट ऐं T20 जे कप्तान फाफ डू प्लेसी ईंदड़ महीने पाकिस्तान जो दौरो कंदड़ वर्ल्ड 11 टीम जी क़यादत कंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन नजम सेठी वर्ल्ड 11 में शामिल 14 रांदीगरनि जो ऐलान करे छॾियो आहे। पाकिस्तान ईंदड़ वर्ल्ड 11 टीम में मौजूदा या अॻूणा रांदीगर शामिल हूंदा, जंहिंमें ॾखण अफ्रीका जा 5, ऑस्ट्रेलिया जा 3, वेस्ट इंडीज़ जा 2, जॾहिं त श्रीलंका, न्यूज़ीलैंड ऐं इंग्लैंड जो हिकु रांदीगर शामिल आहे। वर्ल्ड 11 टीम में शामिल क्रिकेटरनि में डू प्लेसी, हाशिम आमला, मोर्नी मोर्कल, डेविड मिलर, इमरान ताहिर, डेरिन सैमी, सैमुअल बदरी, तमीम इकबाल, तिसारा परेरा, ग्रांट एलियट, पॉल कॉलिंगवुड, टिम पेन, बेन कटिंग ऐं जॉर्ज बेली शामिल आहिनि। इंग्लैंड जो अॻूणो कोच एंडी फ्लावर वर्ल्ड 11 टीम जी कोचिंग जा फर्ज़ अंजाम ॾींदो। वर्ल्ड 11 11 सेप्टेम्बर ते लाहौर पहुचंदी, पर उन खां दुबई में मुख़्तसिर ट्रेनिंग कैंप में हिसो पिणु वठंदी। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन नजम सेठी मूजिबि वर्ल्ड 11 जे दौरे में सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ ICC जी सिक्योरिटी माहिरनि जी टीम पाकिस्तान अची रही आहे। ॿिए पासे PCB ऐलान करे चुकी आहे त वर्ल्ड 11 जे कामयाब दौरे खां पोइ श्रीलंका जी टीम अक्टूबर ऐं वेस्ट इंडीज़ जी टीम नवंबर में पाकिस्तान जो दौरो कंदियूं।